दुस्माइन मां हिन महिल कंहिं बि मौज़ू ते डिस्कस करण जे मूड में न आहियां ऐं न ई कंहिं बहस जे मूड में आहियां। तोखे मूंसां जेको बि डिस्कस करणो आहे न सुभाणे पाण ऑफिस हलण खां पहिरियां डिस्कस करे वठंदासीं। बिल्कुलु न पापा। भले अवां जो ॻाल्हाइण जो मूड न हुजे न ही बहस करण जो मूड हुजे, पर मूंखे हींअर ॿुधणो आहे पापा, सम्झणो आहे मूंखे त छा मसलो आहे। दुस्माइन मुंहिंजे वातां को सख़्तु जुमिलो निकिरी वेंदो पोइ तूं वेठी सॼी राति रोईंदी, इन करे बहितर आहे त पंहिंजे पापा खे तंग न कर। मां पंहिंजे पापा जी डिस्टर्बेंस ख़तमु करण लाइ ॻाल्हाइण चाहियां थी ऐं मुंहिंजो पापा हींअर ई मूंखे ॿुधंदो, छो जो मुंहिंजो पापा मूंसां इलाही ज़्यादा प्यारु कंदो आहे ऐं मां नथी चाहियां त मुंहिंजे पापा जो नालो ख़राबु थिए। दुस्माइन असांजे बिज़नेस कम्युनिटी मां तालुक़ु रखूं था न, उते क़दम क़दम ते साज़िशुनि जा जार विछायल हूंदा आहिनि जिन में फासण खां पोइ ख़बर पवंदी आहे त असल मामिलो छा आहे। तूं अञा ॿार आहीं, तोखे हक़ीक़तुनि जी ख़बर न आहे। पापा अवां जो एक्सपीरियंस ऐं माण्हुनि खे सम्झण वारा स्किल्स भले ई मूंखां वधीक हुजनि, पर मूंखे सिर्फ़ु अवां जी डिस्टर्बेंस तंग करे रही आहे ऐं उहा अवां जी रेपुटेशन ऐं अवां जे नाले खे ग़लति इस्तेमालु करणु पापा, ऐं मां सिर्फ़ु उहे सबूत अवां जे साम्हूं थी आणणु घुरां। एतिरी ताक़त कंहिं में बि कोन्हे माहीन त को सोराब अली ख़ान जी रेपुटेशन खे या उन जे नाले खे ग़लति इस्तेमालु करे। तोखे जेको कुझु बि जे ॿुधायो आहे न उहो सरासर कूड़ ऐं बेबुनियाद आहे। पापा असां वटि 6 कंपनीज़ रजिस्टर्ड आहिनि। असांजो जेको बि इम्पोर्ट एक्सपोर्ट जो बिज़नेस आहे उहो कंहिं सुल्तान नामी शख़्स जे नाले ते आहे ऐं उन में अव्हां जो शेयर सिर्फ़ु 1.5% आहे पापा, जंहिंजी का बि कॉस्ट न आहे, जॾहिं त अव्हां कंहिं बि बिज़नेस में पार्टनरशिप न ई कई। दुस्माइन मां बिज़नेस जी समूरी ॻाल्हियूं फैमिली सां डिस्कस न आहियां कंदो ऐं इहा ॻाल्हि तूं चङी तरह ॼाणे थी। पापा उन ई सुल्तान ते स्मगलिंग जा इल्ज़ामात आहिनि ऐं उन ऑलरेडी गोल्ड कॉस्मेटिक्स ऑयल हाणे ड्रग्स जी स्मगलिंग करे रहियो आहे पापा। पापा हू सिर्फ़ु अव्हां जे नाले खे मिसयूज़ करे रहियो आहे। पापा हिन वक़्तु मुख़्तलिफ़ एजेंसीज़ अव्हां जे ख़िलाफ़ थी वियूं आहिनि ऐं इंटरनल इंक्वायरीज़ में पिणु शुरू थी वियूं आहिनि। को बि इशू न आहे, छो त इहो सभु कुझु कूड़ आहे ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ साज़िश आहे। बिल्कुलु पापा, मां बि इहो ई थी सम्झां ऐं मां इहो ई थी चाहियां त इहो सुल्तान बेनकाब थिए। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे मां पाण ॾिसी वठंदुसि। फ़िलहाल तूं पंहिंजी पढ़ाई ते ध्यानु ॾे ऐं ऑक्सफोर्ड वञण जी तयारी कर। पापा मां कुझु हक़ीक़तुनि खे सम्झणु घुरां थी ऐं इहो सम्झंदसि पर प्लीज़ मूंखे सपोर्ट कयो। छा इहो सभु कुझु तोखे SSP जमाल ॿुधायो आहे? हाँ ऐं उहो त ॿ टे दफ़ा इंक्वायरी जे लाइ ऑफिस बि त आयो आहे। पापा इहो त हाणे तव्हांखे सभु सुल्तान ई ॿुधाईंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।